गला खुश्क थी तालीमी निज़ाम ॻाल्हाइण जे लाइ त घणो कुझु आहे। मां नथो सम्झां त को हिते मौजूदु शागिर्द पाकिस्तान जे तालीमी निज़ाम खां अणवाक़ुफ़ हूंदो। इट्स इम्पॉसिबल। पॉसिबल आहे, उहो ॼाणे पियो जो इदारनि में रहे थी, पढ़े पियो। सो कंहिं शाइर चयो, कंहिं मुफ़क्किर ऐं ॾाहे इहा शइ लिखी आहे त ही जेके असांजा स्कूल आहिनि, ही जेके असांजूं कॉलेजूं आहिनि, ही जेके असांजूं यूनिवर्सिटियूं आहिनि, दरअसल इहे को मालूमात फ़राहम कोन थियूं कनि असांखे, क्या शिक्षा कोन थियूं ॾियनि असांखे, को हुनुर कोन थियूं ॾियनि असांखे। ही यूनिवर्सिटियूं, ही कॉलेजूं, ही स्कूल असांखे अतात करण था सेखारनि, जी हुज़ूरी था सेखारनि किन जी, जिन जे तरफ़ां ही पूरो निज़ाम 100 डिग्री ते कंट्रोल्ड आहे। उन्हनि जी अतात था सेखारनि। साइंटिफिक का बि ॻाल्हि कोन्हे का, रट्टाफिकेशन आहे। असांखे अहिड़ा वाक़िया था ॿुधाइनि हिन निज़ाम जे अंदरि, न पाकिस्तान जे तालीमी निज़ाम जे अंदरि, जेके मशकूक वाक़िया आहिनि, जिन में तव्हांजा इंडिजीनियस हीरोज़ तव्हांजा इंडिजीनियस हीरोज़ न आहिनि। यलगार कंदड़ ॿाहिरियूं कुवतूं तव्हांजे कल्चर खे बयान थियूं कनि, तव्हांजी पूरी सकाफ़त ते वार कंदड़ माण्हू, तव्हांजी धरती ते वार कंदड़ माण्हू, जिन अचण सां ई तव्हांजे वतन जी सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि कोन्हे का, पंजाब जी ॻाल्हि बि कंदुसि, 4 सदा यानी ख़ैबर पख्तून जी ॻाल्हि बि कंदुसि, बलोचिस्तान जी बि ॻाल्हि कंदुसि, ऐं पोइ खणी सिंध ऐं गिलगित कश्मीर जी बि ॻाल्हि कंदुसि। इहे जॾहिं माण्हू कब्ज़े जे ख़्याल सां हिन खिते मंझि आया, इन्हनि सभ खां अॻु में अथव ख़बर छा कयो? इन्हनि सभ खां अॻु में हिते अचण सां हितां जूं लाइब्रेरियूं साड़ियूं, हितां जी तालीम तबाह कई, हितां जो निसाब ख़तमु कयो,